मीरपुर साकरो में गबोल बिरादरी जे सवे माण्हुनि कराची पुलिस ख़िलाफ़ कामरेड दोस्त मोहम्मद गबोल, अख्तर अली गबोल, अखलाक गबोल, अरशाद गबोल, इमरान गबोल ऐं उस्मान गबोल जी अॻुवाणी में बस स्टॉप मीरपुर साकरो खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन प्रेस क्लब पहुची सहाफ़ियुनि अॻियां ॿुधाईंदे चयो त 3 ॾींहं मली ज़िले जे ॻोठ हाशिम गबोल जा 3 नौजवान अब्दुल रहीम गबोल, अख्तर गबोल, अली गबोल जेके हिकु निजी कंपनी में कमु कंदा हुआ, जेके कम खां पोइ वापसि पंहिंजे घर वञी रहिया हुआ त कोरंगी शरीफ़ाबाद पुलिस स्टेशन जी हद में पुलिस एहलकार इन्हनि 3 नौजवाननि खे ॾोहारी करार ॾेई क़तल करे छॾियो आहे। पुलिस वॾो ज़ुल्म कयो आहे। असां वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, IG सिंध ऐं सिंध जे घरू वज़ीर खां मुतालबो था करियूं त बेकसूर क़तल कयल नौजवाननि जे क़तल जो नोटिस वरितो वञे ऐं मक़तूलनि जे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। ये माण्हू मारण, ये माण्हू खंभण, कराची पुलिस ऑफिसर ते, कराची पुलिस ऑफिसर ते माण्हू मारण, माण्हू खंभण, माण्हू खंभण, बोल बिरादरी सां इंसाफ कयो, बोल बिरादरी सां इंसाफ कयो, माण्हू खंभण कराची पुलिस ऑफिसर ते, कराची नायब पुलिस ऑफिसर ते, कराची नायब पुलिस ऑफिसर ते।